मबो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। लतीफ़ टीवी में हाज़िर थियां थो अवां वटि ऐं वीडियोस रिकॉर्ड कंदो आहियां इन गुज़ारिश सां त लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। जिथे अवां सम्झो था त का ग़लति ॻाल्हि करे रहियो आहियां त तव्हां उनजी तसहीह करे सघो था, उनजी दुरुस्तगी करे सघो था। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे ॾाढो कमाल जो, ॿुॾंदे ॿूड़नि खे के हातिक हथ विझनि। सम्झदार उहे जॾहिं ॿुॾनि था, असीं ॿुॾी रहिया आहियूं, सिंध ॿुॾी रही आहे, उहे उन्हनि ॿूड़नि खे हथ था विझनि। उहे ॿूड़ा केरु आहिनि? असीं आहियूं हिक ॿिए जे लाइ उहे ॿूड़ा। ॿुॾंदे ॿूड़नि खे के हातिक हथ विझनि, पसो लॼ लतीफ़ चए केरी खे कखनि, तोड़े कंधीअ कनि न त साण वञनि सीर। फ़ैसिलो थियल आहे, फ़ैसिलो थी वियो आहे। फ़ैसिलो कहिड़ो आहे त असीं ॿुॾी रहिया आहियूं ऐं उहे उन समाजी दरिया में जेके ॿूड़ा आहिनि, यानी उहे जेके साथी आहिनि, जेके हिन समाज खे ज़िंदह रखणु चाहिनि था, ॿुॾण खां बचाइणु चाहिनि था, उहे असांजा ॿूड़ा आहिनि। उन्हनि में जॾहिं असां हथ विधा, यानी उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी आहे, उन्हनि जी असां पोइ लॻी कई ऐं ॻाल्हि खे सम्झोसीं त हू या त असांखे दग ते रसाईंदा, ॿुॾण खां बचाईंदा, ऐं जेकॾहिं उहो न करे सघिया त हू पाण पटिजी ऐं तव्हां सां गॾु हलंदा। यानी तारीख़ में मोटण इन्हनि ॿूड़नि जे लाइ मेणो आहे। इहे मोटण जिनी मेणो लतीफ़ साईं जा इन ते बि तमामु घणा बैत आहिनि। हाणे इहो फ़हम असांखे घुरिजे थो, इहो इदराक ऐं इहो अकुल असांखे घुरिजे थो त असां ॿुॾंदे ॿूड़नि खे के हातिक हथ विझनि, पसो लॼ लतीफ़ चए केॾी खे कखनि। इहे ॿूड़ा जेके आहिनि उहे समाज जा उहे सुंहां आहिनि जेके अव्हां जे दर्दनि, क़ौमी दर्दनि, इंसानी दर्दनि, समाजी दर्दनि ऐं आलमी दर्दनि ते पजरनि था, तकलीफ़ महसूस था कनि। ऐं पोइ जॾहिं अव्हां पाण सभई हिकिड़े अहिड़े समाजी दरिया में फाथल आहियूं जंहिं समाजी दरिया में असीं ॿुॾी रहिया आहियूं। सिंध ॿुॾी रही आहे मुंहिंजा साथियो, मुंहिंजा महबूबो, सिंध ॿुॾी रही आहे। उनखे बचाइण जे लाइ असीं उन्हनि ॿूड़नि में हथु विझूं, उन्हनि वर्करनि में हथु विझूं जेके असांखे सूंहं कनि। आज़ान अचे पई, तंहिं करे आउं तव्हां खां मोकिलायां थो, वरी ॿिए वीलाग में पंहिंजी कचहरी थींदी। सदा सलामत हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हक़ मौजूद।